अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि वसलहाए मिल्लतिही अजमाईन अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल कुरआन मजीद वल फुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाहा मअल मुत्तक़ीन सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुल नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मेरे लब पे रात दिन है तेरा नाम गौसे आज़म तेरे जिक्र से बने हैं मेरे काम गौसे आज़म। मीरा मुर्शिद मदद कर दाह सुनी वरी तोखा सवा असांजी गुज अदर नाहे गरी दोस्त का दरी अज उपट एहसान जी। हम गई सलात खां बाद काबरे एहतराम हज़रत क़िबला साईं अलहाज साईं सैयद मोहम्मद बख्शल शाह बुखारी दामद बरकातुहुल आलिया
अजो के बाबरकत प्रोग्राम जा मानवारा मेहमान दीगर सादात किराम व उलमाए किराम व हुफाज किराम मुअज्जिज मेहमानाने गिरामी ऐ मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाइयों, अल्हम्दुलिल्लाह हर साल जिया हिन साल असांजे प्यारे भाउ अदा आशिक हुसैन उल्लर साहिब अदा मोहम्मद उर्सुल गंजी महबूबे सुबहानी कुतबे रब्बानी शहबाज लामकानी कंदील नूरानी हैकले यज़दानी सैयदना व मुर्शदना सैयद अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी यारी शरीफ मल्हाइया दुआ था कयो अल्लाह सही असांजे हिननि प्यारनि भाइरनि जी ये मोहब्बत मेहनत नंगर न्याज सब बारगाह गौसियत में कबूल है मंजूर फरमाए। प्यारा मुसलमान भाइरों, मूं अवांजी खिदमत में कुरान शरीफ जी एक आयत करीमा तिलावत कई आ, उन्हीं जो तर्जुमो तशरीह पोइ जेको रब मुखों चवलायो अवांजी खिदमत में अर्ज कर। अल्लाह सही अवां सां गॾु मूं मिस्कीन जी बहादुरी बारगाह गौसियत में कबूल है मंजूर करे। मदीने जे साईं फरमायो ज़य्यनु मजालिसकुम बिस्सलाह, मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलवात सां सींगारे वेझो। अचो त वॾा वॾा जवान नंढा सब गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं जे मोकिलियो जेका सलात असां तव्हांजे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सींगार बणिजी पई। चओ सल्लल्लाहु अलैका या चो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह से फरमायो बेशक मां अल्लाह वारन सां गॾु आहियो। मां त गॾु आहियो पर इन रहमत अल्लाह करीब मिनल मुहसिनीन, मां रब जी रहमत भी अल्लाह वारन सां गॾु आहे। दोस्तों थोड़ी समझण वाली गाल आ। रब तो फरमाए तो मां अल्लाह वारन सां गॾु। छा असां आम मुसलमान सां गॾु कोन्हे? असां सभी गॾु हर जाए हर हंध मौजूद है।
पोइ रब करीम पंहिंजे वलियनि जो शान बयान कंदे फरमाए थो त मां वलियनि सां गॾु आहियां। इहो गॾु हुअण असां सां बि आहे। हिन मां अल्लाह वारनि जो शान कहिड़ो निकितो? उलमाए किराम फरमाइनि था अल्लाह पाक हर जाइ हर हंधि मौजूद आहे, असां सां गॾु आहे, पर अल्लाह वारनि सां गॾु ही आहे जो रब करीम अल्लाह वारनि जी दिलनि मंझि रहंदो आहे। असां सां गॾु आहे पर अल्लाह वारनि जे दिलनि मंझि अल्लाह पाक अल्लाह वारनि जे दिलनि मंझि रहंदो आहे। सिर्फ ॻाल्हि न आहे आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो जॾहिं मदीने जा साईं हज ते हुया काबतुल्लाह शरीफ जो तवाफ फरमाए रहिया हुआ त काबे ने मुहार करे पाण फरमायूं काबा शरीफ असां तुंहिंजी अज़मत इज्जत खे सलाम छा कयो, तूं अल्लाह जो घर आई। इन अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन। तूं अल्लाह जो पहिरियों घर आई जेके ज़मीन जे धके ते ख़ुदा जोड़ियो आहे ऐं बेशक तूं बरकत रहमत वारो घर आई, सारी कायनात वारनि जे लाइ हिदायत आई। तुंहिंजो अल्लाह साईं वॾो शान बणायो आहे। सुभान अल्लाह। हथ वधे खणी चओ सुभान अल्लाह। काबो शान वारो, इज्जत बरकत वारो। ऐं असां सां जन हज कयो उन्हनि सां त वरी अहिड़ो वफ़ादार जो क़यामत वारे ॾियारे 7,500 मलाइका ईंदा काबतुल्लाह शरीफ खे वठण जे लाइ। उन्हनि वटि नूर जूं रसियूं हुयूं काबे खे। पोइ चवंदा काबा हल तोखे रब घुरायो आहे। काबो इनकार कंदो, वो काबे खे वठी कोन हली सघंदा। अल्लाह खे अर्ज़ कंदा रब तो असांखे ताक़त वारो बनायो आहे पर असां तुंहिंजे घर खे छिके कोन था सघूं। ऐं अल्लाह हलण जे लाइ तुंहिंजो घर तयार न आहे। अल्लाह साईं फरमाईंदो काबे खां पुछो त छा थो घुरे, छा शर्त रखियो अथई हलण जो। काबे खां पुछंदा काबो फरमाईंदो मलाइको मां तेसिताईं कोन हलंदुसि जेसिताईं दुनिया जे कुंडनि कुड़छनि मञा जेके हज करे विया आहिनि, जेके उमरो करे विया आहिनि, उन्हनि सभिनी खे वठी अचो। उन्हनि जो मां काबे ते हक़ आहे, उहे मुंहिंजो तवाफ करे विया, हज करे विया, मां ईअं अकेलो कीअं वञा। इहे सभु हाजी उमरे वारा वठी अचो त इन्हनि खे बि मां पाण सां गॾु वठी ख़ुदा जी बारगाह में हाज़िर चवां। पोइ जेके बि हाजी दुनिया में विया उन्हनि सभिनी खे मलाइका वठी ईंदा। ओ हिते बाहर इते जा बि हाजी यादागीर इहे भरंदा सभु। ॿिया बाद में हाजी अॻ में, उमरे वारा अॻ में, सभु हाजी उमरे वारा उत जमा थींदा मके में। काबा हाणी हल, काबो इनकार कंदो न। मलाइका पुछंदा हाणी छा थो चाहीं? काबतुल्लाह शरीफ फरमाईंदो मलाइको हे त हाजी आया आहिनि, उमरे वारा आया आहिनि, पर उहे ख़ुदा जा बाना बानियूं
जेके गरीब हा जेके मिस्कीन हा उन्हनि वटि ॾोकड़ पैसो कोन हो पर मूंसां मोहबत रखंदा हा मुंहिंजी तस्वीर ॾिसंदा हा त चुमियूं ॾींदा हा मुंहिंजो ज़िक्र ॿुधंदा हा त रोईंदा हा हाजन जा टोला ॾिसंदा हा त रोईंदा हा ऐं चवंदा त हाजी हज वञो था चइजांइ उलियाप अंदर रोज़े वेही चइजां दुखीअ जो अॾोराप हाजी हज वञो था सवे सलातू सवे सलामा चइजो मिठे मुरसल खे मदामा जॾे जो न अजानब जॾे जो न अजानब सवा तो अजियाप अंदर रोज़े वेही चइजां दुखीअ जो अॾोराप हाजी हज वञो था सल्लल्लाहु या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका हबीब अल्लाह फरमाइंदो उहे मुसलमान मर्द औरतूं नंढा वॾा जेके पैसा कोन हुआ जंहिंजे करे कोन अची सघिया पर रोईंदा हा मूंसां दिली मोहबत कंदा हा मां उन्हनि खे बि अकेलो कोन थो छॾियां उन्हनि सिकायल खे बि वठी अचो त मां रब वटि वठी इन्हनि जी सिफारिश करे बख़्श राय पाण सां गॾु वठी जन्नत में दाख़िल थिया दोस्तों काबतुल्लाह शरीफ के मुझे महबूब फरमाया वॾी ॻाल्हि आहे जो मोहबत वारा बि हाजी त हलंदा उमिरे वारा हलंदा पर सिकायल खे ॾिसण जी ये जेका मोहबत आहे ग़रीबाणी इन खे वॾो मान आहे शाम जो हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो शाम जो उन जो नालो हो हज़रत अब्दुल अब्बास रहमतुल्लाह अलैह अब्दुल अब्बास ओ इरादो कई पुराणो मुर्सो बटे साची हथ कई यार गॾिजी हलो हज करे चई वक़्त में सभु गॾिजी हलिया उठण जो सफ़र हो साईं उठ ते वेठो आहे हज़रत अब्दुल अब्बास जीअं जो ॻोठ छॾियऊं शहर छॾियऊं ॿाराड़ी जो हिकिड़ो धराड़ो बकरियूं पियो चारे हज़रत अब्दुल अब्बास ॾे निहारे थी चाचा अब्दुल अब्बास अॼु केॾां तयारी आहे छा लॾियो पिया वञो ॻोठ छॾियो पिया वञो साईं अब्दुल अब्बास फरमायो न पुट असां हज ते वञूं पिया मके मदीने वञूं पिया वो धराड़ बकरियूं छॾे जोड़ी आयो अर्ज़ की मुंहिंजा साईं हाणे हिकिड़ो कमु कर हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ क़बूल कर मां ॾाढी सफ़त कई आहे पर मूं वटि ॾोकड़ कोन थिया थियनि परायूं बकरियूं चारींदो आहियां उन मां गुज़र सफ़र कंदो आहियां सिक मूंखे मके मदीने जी घड़ी आहे ॾाढी आहे मां वञी कोन थो सघां हाणे ख़ुदा रा मां तोखे हिकिड़ो पैगाम थो ॾियां जॾहिं तव्हां मदीने शरीफ़ पहुचो मदीने जे साईं वटि मुआजा शरीफ़ वटो जॾहिं तव्हां सलाम पेश कंदो ख़ुदा जे वास्ते मूं बकरार जो नालो वठी मुंहिंजा बि सलाम रसूल दो जा खे ॾिजां मुंहिंजा हाल हबीब
सबा सारे कजा मुझा हाल हबीब खे सबा सारे कजा ऐ बन भरियो आहियो सारे कजा मुझा हाल हबीब खे सबा सारे कजा। हज़रत अबुल अब्बास फरमायो ठीक आ जे वक्त में साईं वारा मक्के पाक में पाता मक्के शरीफ आया हज कयो हज करे जॾहिं मदीने शरीफ रवाना थिया मदीने जॾहिं रसिया मदीने रसण ते साईं बख्शल जा वाजा ॿिन हजनि में सिर्फ मदीने में दाख़िल थी मुसलमान हुजे दाख़िल थियो त मुफ्त में मलाइक उनखे ॿिन हजनि जो सवाब वो वरी मस्जिद नबवी में अचे तो हिकड़ो फर्ज पड़े तो हज जो सवाब हज जो सवाब। प्यारा मुसलमान भाइरो साईं जे वक्त में मदीने शरीफ रसिया हाणे 40 नमाज़ूं पढ़ियूं जॾहिं बि अचनि पिया त उन धराड़ जा सलाम यादि न पिया थींदो बि आहे माण्हू वेंदो आहे हितां त सभु कुझु चवंदो आहे बाबा मुंहिंजे लाइ बि दुआ कजे मुंहिंजा बि सलाम चइजे पोइ बुज़ुर्गनि चयो हाणे जेको मिलियो उन्हनि सलाम बि चया दुआ जे लाइ उनजो तरीक़ो कीअं आहे छो त इहे जेको माण्हू सलाम ॾिए थो इहो उनजे मथां वाजिब थी थो वञे त हाणे कीअं करे आलिम हिकिड़ो रस्तो कजो त जॾहिं मके पहुचे त ईअं चवे मौला जन जन दुआउनि जे लाइ चयो आहे उन्हनि जे हक़ में उहे दुआ क़बूल कर। मदीने शरीफ वञे त मुंहिंजा साईं जन जन तव्हां जे लाइ सलाम अर्ज़ रखिया उन्हनि जे तरफ़ां सलाम क़बूल। हज़रत अबुल अब्बास खे ॻाल्हि विसरियो पई वञे मके खां मदीने खां मोटी वरी मके पाक पिया अचनि जंहिं वक्त में पेरे अली मस्जिद अली अलैहिस्सलाम वटि पहुता उतां वरी अहराम ॿधबो आहे। हाणे साईं अबुल अब्बास पुराणो मुड़ुस वुज़ू पियो करे दौराने वुज़ू उन बकरार जा सलाम यादि अबू वीचारे ॾाढा मूंखे इलाज कया सलाम वीचारे जा विसरी विया जॾहिं मुआज़ शरीफ जे साम्हूं वञो तॾहिं पंहिंजो साथियुनि खे वुज़ू करे चयाईं अदा जॾहिं पाण आयासीं त रस्ते में हिकिड़े धनार मूंखे सलाम चया अवां बि शायदि आहियो मूंखे उहे सलाम ॾियण विसरी विया हाणे थोरो इंतज़ार कयो त मां वञा मदीने सलाम ॾेई मोटी थो वञा साथियुनि जो सही हाणे हितां तब ख़ाशो कंदा असां त एॾो इंतज़ार कोन कंदासीं ॿी का सूरत कर चीपू भला उठ कायो हलो सामान वारो उठ काए हलो अवां हलो मके मां मोटी मदीने वञी हुन आशिक़ जा सलाम ॾेई मके अची अवां खे रसण सवारियूं बि कोन्हियूं साथियुनि खे रवानो करे पंधु आयो मदीने शरीफ़ मुंहिंजा बि दोस्तो मुआज़ा शरीफ़ जे साम्हूं आयो आहे अर्ज़ थो करे मुंहिंजा साईं फिलाने असांजे ॻोठ जे पाड़े वारे धनार बकरार अवां जे लाइ सलाम मोकिलियो आहे
चवे तो मां गरीब आया एना अचण जड़ो नाया मिस्कीन आया मुझा महबूब मुझा सलाम कबूल फरमायो साईं सलाम अर्ज कया शाम थी वई कि हाणे रात तरसा सुबह जो को काफिलो ॾिसां उन्हनि सां पोइ रलियो वञा हाणे मुझा प्यारा रात जो सुठो पियो आहे गरीब आहे को कमरो कोन्हे होटल कोन हा मस्जिद नबवी में रात जो सुन्नत इत्काफ करे सुम्ही पियो आहे रात आधी जो टाइम आहे पाण निंड में आहे मुझा प्यारा दोस्तों अचानक हिकिड़े जवान अची सॾु कयो चाचा अब्दुल अब्बास उथी अब्दुल अब्बास तो फरमाया मुझे अख खुली थी ॾियारियां त हिकिड़ो ख़ूबसूरत जवान बीठो मूं सम्झो त शायदि मस्जिद में सुठो आहियां इन जे करे अरबी आहे मस्जिद में छो सुठो तो पान एकदम बाऊ बदी थी अदा मां मुसाफिर आहियां घर कोन्हे हिते इन जे करे उन जवान चयो न न उथी जाग बटन सही कर कपड़ा सही कर तो मदीने जो मिले थो अल्लाह जो हबीब तो मिले थो जिनजे मिलण जे लाइ सब सिकदार चवदान त मूं घर अची थिए जंहिंमें झरो मेहमान ताणे तनूरन में भेरे हणा भाण ओ पेकन सूदो पाण सिर घर घोरिया सैयद जैसा फरमाए तो मुँह सारी दे सुंदरी अति जे है कार पेरन दरिया पिंगलियों हंदग छाया वार ओ साजन सब जमार मां गोली थी गुजारिया सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। उठाण वारो केड़ो हजरत अमीरुल मोमिनीन फारूक आजम हुयो चवे तो दसमुथी तैयार थी भी तो मुझो महबूब तो सां मिलंदो सही अब्दुल अब्बास तो फरमाए त जीअं मां उची बीठस गाजो कसमा रोज़े पाक मां ईअं लॻो जीअं नूर बिजली ॿाहिरि आई को सारे जग में जान लजन सार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया चो सारे जग में जान लजन सार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया कचो शम सुतारा बती छाहे बिजली कचो शम सुतारा बती छाहे बिजली मोहम्मद मिठे जी अञा तेज तजली ओ चवा चईन तरफ चवा चईन तरफ सच मकार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया बेड़ा पार थी विया फरमाए जो जीअं जो अल्लाह जो महबूब मुझे समूआ वाह वाह
वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा वो चेहरो पाक सामू आयो जंहिंजो कुदरत तो कसम खयो जुल्फ सामू आया जन जुल्फन जो रब कसम खयो वो जिंद जान सामू आई जो अमरो का करे रब उन जान जो कसम खयो साईं जॾहिं सामू आया सलाम अर्ज कयो सलाम दुआ खां बाद महबूबन फरमायो या अबुल वफा भली करे आया जी करे आया साईं चयो अबुल वफा नालो हुयोसि अबुल वफा साईं चयो अबुल वफा ते पुराणो गुस्सो समझे तो शायद साईं नालो थोरो एॾो थी वियो अबुल वफा तो सदे अर्ज के सोना मुझो नालो अबुल अब्बास साईं फरमायो मुखे अबुल अब्बास खबर तुझो नालो अबुल अब्बास असां अज मटे अबुल वफा रखियो मन वफा वारो वफादार तो जहिड़ो ॿियो केरु वफादार थींदो जो हिकिड़े ग़रीब जे सलाम ॾियण जे लाइ हेॾो पंध करे आयो ये तो वफा तो उन गरीब आशिक सां निभायो इन जे करे असां तोखे मांगे लक़ब चया ॾियूं अबुल अब्बास उर्फ अबुल वफा मुझे महबूब खे वफा पसंद आ मोहब्बत पसंद आ पाण फरमायो अबुल अब्बास हाणे तो कमकार हुजे त ॿुधा मां वञा थो अर्ज की सोना साईं पुराणो पुरुष वो सामान उठ मक्के वारो सफर सवारी कोने की थींदो के भला मूंखे मक्के वञणो आहे अगर को काफ़िलो वञे सफर खयो वञे फरमायूं मक्के वञणो आहे जी साईं मां ॿिन्ही पुलनि खां चढ़ाई हीअं खणी हीअं जो रखियो त ॾिसे काबे जे अॻियां बीठो तवाफ हले पियो काबे जे साम्हूं अची बीठी जिस तरफ उठ गई दम में दम आ गया जिस तरफ उठ गई दम में दम आ गया उसने गाहे इनायत बेला सलाम मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम शमए बज़ में हिदायत बेला सलाम यारा मुसलमान भाइरो जन जी काबे सां महबूबन सां मोहब्बत आ इमामन सां मोहब्बत आ मुझे मुस्तफा जे गुलामन सां मोहब्बत आ या मोहब्बत मुझा प्यारा जहन्नम में वञण न ॾी या मोहब्बत खंबे खड़ी वेंदी जन्नत प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह के महबूब फरमायो काबा तुझी इज्जत अजमत ख़ैमा रसूलुल्लाह जो सलाम पर हिकड़ी गाल गौर सां ॿुधो मां मदीने जे मीर जो मोमिन वली अल्लाह वट तोखा त शान में मथे आ पर खुदा जे अर्श अज़ीम खां बि मथे आहे मुझी उम्मत जो वली मुझी उम्मत जो मोमिन उम्मती शान में फजीलत में खुदा वट तोखा त मथे आ पर अर्श अज़ीम खां मथे आ मुझे महबूबन वरी वज़ाहत फरमाई छाजरा काबा बुध तू काबो आई खुदा जो घर आई पर हकीकत में घर न आई मजाज में घर आई तुझे अंदर खुदा पाक कौन थो रहे पर फलियन जे जिलन में खुदा रहंदो आहे
नहनु अकरब कहदा कहदा सोना साडे वेले आया हबल वरीद दी सेज छाके साडे अंदर तेरा लाया वफी अनफुसिकुम दी शमा जला के साडा लूलू आ चमकाया आदम यार वसे विच घर दे असाई ने शोर मचाया इन जिला सखी सुल्तान मोहम्मद बाहू फरमाया जिन दिल में रब छोड़ फरमाया तो तन मेरा चश्मा होवे ते मैं मुर्शिद देखना कजा लोलो दे मुझे लख चश्मा एक खोलो एक कजा इतना डिठिया मैनो सबर नावे और किथे वाले मुर्शिद दा दीदार बाहू मैनू लख करोड़ा ये सही शेर किथे जा अम्मा के सम्मा सही जो नालो मोहम्मद याहू जो जिक्र कंदा तुंहिंजे करे पाक नालो सालो मोहम्मद अम्मा पुछो पुट कई वली कामल जे हथ में हथ अम्मा हाने तुझी दुआ सां मां मथे न्यारींदो आहियां त अर्श अज़ीम ॾिसंदो मां चवण लॻी पुट अर्श ॾिसी थो लामकान ॾिसी थो पर अञा तोखे मालिक नज़र कोन था अचनि पर जॾहिं कई कामल जो हथ वठंदे त वो अर्श जे मालिक रब करीम मूंखे बि सां मिलाईंदो रब जो दीदार बि कराईंदो अम्मा साईं जी नालो बीबी रास्ती रहमतुल्लाह ताला अलैह चमा पो छा कया दहली वञ दहली उते पीरन जे पीर यारहीं वारे पीर जो बचड़ो वेठो थई हज़रत अब्दुल रहमान जी यारहीं वारे पीर जो बचड़ो दहली में आखिरी जान वञण वारो कर गया अचई रात
रात सुबह वेंदई साजरी लूह लूह मज लतीफ ते कर इन्हनि जी तात हीअ जोगिन सदी ज़ात बे फेरे भाग मिले जा आहिनि ओता कन में ताकी साण और नद भेरा ॾींहं में पाण मथां उन घोर को वया हिंगलोर त करम मिलंदई का पड़ी सल्लल्लाहु या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। हज़रत सखी सुल्तान मोहम्मद बाऊ रहमतुल्लाह अलैह मुझा प्यारा दोस्तों गोठा निकाल हली तहली पता आजा अब्दुर्रहमान दहलवी जो पुछी साईं दे दरबार में आया साईं दे चेहरे ते सुल्तान बाहू जी नजर पई साईं जी सुल्तान मोहम्मद बाहू ते नजर पई फरमायो मोहम्मद बाहू सुठो कई अची वे असां सामान बजो वेठा आयो असां जी रब दे तैयारी आ तुझो भंग मुंह वटा अची वयो आ त हलिया मां तोखे ओ पत्ती ओ हिस्सो ॾियां। साईं सुल्तान बाहू थियो बख्शे जा साल लगा 25 साल लगा चिल्ला कराईंदो मेहनत थींदी जदू है हो पर न साईं जो असल में सत्यार ओ अदा साईं साजो मेरो त्यार है अदा साईं साजो मेरो त्यार आहे खण समर को सारे खण समर को सारे अग्ञा पानी तारो आहे ओ पानी तारो आहे अदा साईं असांजो मेरो त्यारो आहे अदा साईं असांजो मेरो त्यारो आहे। से सुल्तान बाहू जो फरमाए सामू वेठो आहियां केॾा साईं वेठो आहे मूंखे चई चओ जी क़िबला छा चवां हाण फरमायो चओ अल्लाह बाहू कम थी वियो 99 झक सोनारे जा हिकिड़ो झक लोहार साईं जो वर्मा मां सोच में पइजी वियो बस अल्लाह के नाम कर वरी साईं सुल्तान बाहू चो साईं जो बाहू हाणे इहो कलमू वरी असां जे शहर में न दोहराए एॾा वञ गढ़ महाराज चनाब जे किनारनि ते वञी हू कजां हू कजां पाण थो फरमाए खुदा जे बाने एड़ी वट ॾिनी जो कामिल मुर्शिद ऐसा होवे जियो धोबी वांगू सटे सच्ची साबुन लखते कामिल मुर्शिद ऐसा होवे बाहू जेड़ा लूलू विच वसे
शहर में दिल्ली में रचे अर्ज की किबला आयो आयो पहलू दफो दिल्ली थोड़ो चक्रो लगाया का मिठाई पसंद अचे को एड़ो तोहफो नजर अचे तो अम्मा लाखी चीज अम्मा मोकिलियो चवंदी दिल्ली में मुझे ला छा साईं जो चक्कर भरी लगा तो इहो कलमू हिच न थे साईं अचे पियो शहर में दाखिल जो ॾिठई त हिकिड़ो मटकन जो दुकान पकड़ो ते मटन ते नक्श निगार जो कम थियलो साईं जो भला मटको ॾिसां अम्मा सुना पान हिकिड़ो मटको खणी ॾिसे पियो त हिकिड़ी माई बची वई उन बि मटको खणो साईं ॾिसे पियो माई छा कयो साईं हथ रखे भाई ग़रीब माण्हू आहे टुटी पवंदो वीचारे नुक़सान थींदो छो थी भॼे माई न्यारे चवण लॻी अल्लाह जा बाना शायदि कले तो मिट्टी जो थांव ख़रीदी ए मिट्टी जे थांव में कच्चा पक्का हूंदा ठुकाए खणबो आहे भॼाए खणबो आहे सुल्तान बाहू तो फरमायो न त मुंहिंजो दिमाग़ खोले छॾियो अरे मिट्टी जा थांव पिया वठजनि उहे ठुकाए पिया खणजनि मूं मुर्शिद सां अल्लाह हू जो सोजो कयो आहे मूं त न वॼायो न ठुकायो हाणे के मुर्शिद झलियो पर भाई जो इहा ॻाल्हि कई पाण जी भला आज़माया सौदो कहिड़ो कयो सौदो केतिरो आहे पावर वारो पाण दुकान जे साम्हूं बीठो फरमाई अल्लाह ये जो अल्लाह हू चई जानवर पक्षी वण मुंहिंजा प्यारा दुकानदार सभिनी ते वजद जारी थी वियो सब कंद ॾाहण सॼो निज़ाम धर्म भरम थी वियो माण्हू भॼंदा विया साईं ख्वाजा अब्दुर्रहमान दहलवी खे वञी चयो साईं अलाए किथां जो दुर्वेश आयो आहे हीअं जो सरब हई अथई त माण्हुनि ते वजद तारी थी वियो आहे क़ौम आतब कंद पई हले मेरे आतब कंद पई हले बकरी आत कंद पई हले सभु माण्हू कंद वेठा हणनि कारोबार माण्हुनि खे विसरी विया दुकानदारनि खे वापार तोरूं विसरी वियूं आहिनि साईं सम्झी वियो त मारो मुरीद बाहू शायद उन अल्लाह चयो भॼंदा आया अची सुल्तान बाहू के कुल्ले ते हथ रखियो फरमायो मोहम्मद बाहू मूं तोखे ताक़ीद कई त हीअ अखर असां जो हिते इस्तेमाल न कजां वरी ॿीहर हिनखे न दोहराइजां साईं सुल्तान बाहू जी नज़र मुर्शिद करीम ते पई अर्ज़ कई साईं मां मजबूर आहियां चबे दी बूटी मन मेरे विच मुर्शिद लाया नफी असबात दा पानी मिलिया हर रगे मर जाई इतना ॾिठी अंदर बूटी मुश्किल मचाया सदा जीवे
यारी वाले पीर के बचड़े वो दस्तगीर जो कमाल साहब सयाजी वचन से बख्शन साहब बादशाह 80 रोज जलसो सही पीरान पीर बजल सा कंदो हफ्ते में जुमे जी रात सूमर जी रात बजल साईं जे जलसे में 150 थोड़ी होगा हिकड़े जलसे में घट तादाद 70,000 दूर दौर जे हिसाब सां आबादी वधी आहे अगे आबादी घट सवारियूं घट हूंदियूं अचवञ जो वॾो मसलो अल्हम्दुलिल्लाह आश के रसूल मुजाहिद दीनो मिल्लत क़िबला से सैयदी सही हाफिज खादिम हुसैन रज़वी रहमतुल्लाह अलैह जवान 10 साल पहिरों मुझे मामले जी नाम सुभान अल्लाह मोट वा मिली मोट जो मुझा प्यारा दामीर दुनिया की तारीख में सब खां वॾो जनाज़ो आबादी घट होने जे लिहाज़ सां इमाम अहमद बिन हंबल जो चुआ उनमें घणा माण्हू आहे सही आशिक 12 लाख आबादी कोनी पर साईं जे जनाज़े अहमद बिन हंबल जे जनाज़े में 12 लाख माण्हू आहे वडी गाली आई जो जनाज़ो कोट में खयो तो विच ते ये 5 रस्तन का पुरानो गोट कब्रिस्तान थोड़ो परे हो छेटो हो साईं जो जनाज़ो कयां तो जनाज़े मजा नूर निकतो जो को आसमान सा वनी टकरायो उन नूर दी लायत ख़िदसी जेके गोठन वारा उनमें जेके गैर मुसलमान हा सब कलमा पढ़ंदा मुसलमान थींदा विया कदर वारा कदर कलम जन जे हथ में अंग बटाए अगिया वरी वारे ॿिया लिखन पलू सो पाड़ीन जही में मिलन मोहम्मद जो आबादी जे हिसाब सां वॾो जनाज़ो इमाम अहमद बिन हंबल हाणे वरी आबादी जो वधी आहे साईं हाफिज खादिम हुसैन रिज़वी जो जनाज़ो पूरी दुनिया की तारीख में पूरी दुनिया की तारीख में 1 करोड़ 70 लाख लाहौर जाम थियो भिटुन ते छतुन ते मछा रोडन ते पुलन ते मुझा प्यारा दोस्तों हेतरो तारीख थी वई पाकिस्तान जी भी मुझे ॾिसण में 65 हुंदी उमिरि मचे 70 के करीब पाकिस्तान की उम्र 48 70 साल जो पाकिस्तान इन पूरी तारीख में इो जो गिराउन मीनारे पास यो कई भी सियासी लीडर भरियो दुनिया मुसलिम अखबार में पढ़ो इन गिराउन के केर भी भरे को बड़ा बड़ा मेला चा जलसा चा पर हिन जवान इो तो भरे चलो पर बादशाही मस्जिद पार्क रोड चाय खान ही जिते इंसान जी खेल की गुंजाइश तो दुनिया की तारीख में आबादी के लिहाज़ वॾो जनाज़ो से हाफिज खादिम हुसैन रिज़वी जो ये मदीने वाले साईं जी वोट ओ मदीने दे वीर सजलो लाई दे अदा लाई दे पल्ला गंज है मदीने दे वीर सजलो लाई दे अदा लाई दे पल्ला गंज पाई दोस्तों महबूबा की बहुत जो सुनो गाल पे अर्ज सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
वसल्लम चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या हबीब अल्लाह। ये किताबिया अकबर शायद वो आदो हो, इन जो नालो आ बख्शिश जो खजानो। लखंदड़ आहे मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह, जेके मदीने जे साईं सलाम जो जवाब ॾिनो। ऐं हिन में निमाज़ रोज़े हज जो बयान कोन्हे, ॿियुनि ॻाल्हियुनि जो बयान कोन्हे, हिन में निसोरियूं सलाम उहे सलातूं जेके मदीने जे साईं मोहम्मद हाशिम खे सेखारी। उन टाइम अरबी जो दौर हो, फारसी जो, हाणे उर्दू सिंधी ई आम ज़बानूं थियूं, में किताब आहिनि। अॻु में जेको बि किताब हूंदो हो अरबी में, माण्हू जेके मौलवी साहिब शेर पढ़ंदा उहो बि अरबी ऐं फारसी जा अक्सर। हाणे जे दौर जे हिसाब सां मुंहिंजे उस्ताद क़िबला सईद मुफ्ती मोहम्मद जान नईमी दामत बरकातुहुल आलिया इरादो कयो त हेड़ो नायाब नुस्ख़ो अरबी में पियो आहे, कंहिं को माण्हू पढ़े कोन्हे, त पंहिंजे ख़र्च सां हिन जो सिंधी में तर्जुमो कयो। असां सिंध वारनि खे फैज़ पहुचाइण जे लाइ त हेड़े आशिक़ रसूल जो किताब पढ़नि, उहे सलातूं पढ़नि, अल्लाह से जो बेड़ो पार फरमाए। किताब ॾिसंदो, लिखाई छपाई कागज़ त हिन जी एतिरी क़ीमत कान्हे। सिर्फ़ साईं 200 रुपया रखिया, उहो बि साईं फरमायो त मखदूम साहब जो ॿियो किताब आहे अरबी में रिसालो फ़ज़ाइल अहल बैत, सैयद जो शान, उहो बि अरबी में आहे। मां इहे पैसा कढी वरी उन ते लॻाए उहो रिसालो बि उम्मत मुहम्मदिया जे हथनि में। दोस्तो हिन जी 200 रुपया मिठाई आहे, जंहिं दोस्त खे खपे ऐं इहा नियत करे माउ पीउ गुज़ारे विया, हिकिड़ो किताब वठी कंहिं मिस्कीन ग़रीब खे, कंहिं आलिम खे, मौलवी खे ॾेई छॾे, त नियत इहा करे जेसिताईं किताब पियो पढ़जे मुंहिंजी अम्मा खे सवाब मिले, बाबा खे मस्जिद में वठी रखियईं, जेको निमाज़ी अचे हिन जो हिकु ॿ दुरूद शरीफ़ पढ़े, सवाब बाबा खे मिले। अहिड़ियूं नियतूं कई आहिनि, मूंखे मिले। मुंहिंजा प्यारा, जेसिताईं ही किताब पियो पढ़बो तेसिताईं अव्हांखे अल्लाह से सवाब पियो अता फरमाए। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम काफ़ी थी वियो आहे मुंहिंजा प्यारा। हिकिड़ी ॿ ॻाल्हि मुंहिंजे मुर्शिद करीम दस्तगीर ॾी, अञा बादशाह पीर दुनिया में आयो कोन हो। हीअ ॻाल्हि केरु थी बयान करे? अम्मा जी जल उम्मुल ख़ैर सैयदा फातिमा रहमतुल्लाहि ताला अलैहा फरमाए थी, पीरन जो पीर बादशाह पीर जॾहिं मूंखे रब्बाता फरमायो रमज़ान जी पहिरीं रात हुई, रमज़ान शरीफ़ जी पहिरीं रात जी मदीने जो साईं आयो, मुल्कनि में मुबारकूं, ये बादशाह पीर आयो त मां जी मूं बि मुबारकुनि जो आवाज़ ॿुधो। महबूब मदीने वारो साईं जॾहिं आयो त जेके बि औरतूं हुयूं ख़ुदा उन्हनि खे पुट अता फरमाया। मुझो अब्दुल कादिर जीलानी आयो तो खुदा पाक मां इनके 40,000 उन रात पुट अता फरमाया। वे 40,000 सब खुदा जा वली फरमाए जी जी मदीने जे साईं मुझे नाने साईं जे जिस्म ते मख न वेंदी, ये दस्तगीर जे जिस्म ते मख कान वेंदी। अल्लाह जो महबूब कई घिटीअ खां गुजरी वञे हफ़्ते ताईं खुशबू पई ईंदी हुई। मुझो अब्दुल कादिर जीलानी जई गलीअ मां गुजरंदा घिटीअ मां उतां बि हफ़्ते ताईं खुशबू पई ईंदी हुई।
पीर रहमतुल्लाह अलैह जॾहिं तकरीर कंदो 70,000 माण्हू हुजनि लख सवा हुजनि पाण ॻाल्हाईंदा हुआ त जीअं अॻियां पिया ॿुधंदा हुआ इहे पोइते वारा बि हिक जहिड़ो पिया ॿुधंदा हुआ। जीअं मदीने जे साईं फतह मके वारे ॾींहुं ख़िताब कयो 1.25 लख चवण असां तो सजा करे आवाज लगा के वारन के वट पकड़ कंदा ओला तोर मुंह हेडा करे ओला हिन के ठाह पेली पार कर दे महबूबन 1.25 लख माण्हू खे ख़िताब कयो बग़ैर लाभ सुभान अल्लाह जी अॻियां वेठल गुजर पिया इहे पुछण वारा इहे हिक जो कुझु बादशाह पीर रहमतुल्लाह ऐं असां जो जलसो बादशाह पीर जो जलसो इहा ॻाल्हि उतां खां पोइ दस्तगीर जो जलसो बि जलसा जुमे जी राति सुम्हण जो 1.25 लख मजमू हूंदो उहो साईं त केरु कीअं कंदो अल्हम्दुलिल्लाह वरी टेक लॻाए वेही रहा माण्हू पंहिंजो सवाल साईं ॻाल्हाए छा वरी थोरी देरि गुज़रे अल्हम्दुलिल्लाह खामोश थी वियो अल्हम्दुलिल्लाह हिकड़ी खलीफन अर्ज कयो सोनो ॿिया मौलवी तकरीर कंदा खुतबो रवानगी सां पढ़ंदा अमा अल्हम्दुलिल्लाह पोइ खामोश वरी अल्हम्दुलिल्लाह खामोश वरी अल्हम्दुलिल्लाह खामोश बादशाह पीर फरमायो मां आम मौलवी मुल्लो कोन आया मां गौसे आज़म दरमयानी औलिया तू मोहम्मद मुस्तफा दरमयाने अंबिया मां वलियन जो सरदार वलियन जो इमाम आया ये मुझो नालो नबियन में मुझा प्यारा इमाम सरदार ये मां शेखुल इंस वल जिन इंसान जो मुर्शिद जिन्नन जो को जने मां खिताब शुरू कंदो आहियां अल्हम्दुलिल्लाह चवंदो आहियां त जिन्न चवंदा जिन्न असां जा मुर्शिद तो असां जो भी मुर्शिद आहियूं थोरो तरस ता असां बि तुंहिंजो जलसो ॿुधंदासीं तुंहिंजो वाइद ॿुधंदासीं पोइ वरी वेठो हूंदो आहियां जिन अची वेंदा ॾिसंदो आहियां अची विया पोइ वरी चवंदो आहियां अल्हम्दुलिल्लाह मलाइका अर्ज़ु कंदार या पीरोन पीर तरस असां मलाइकनि खे बि शौक़ आहे तुंहिंजे जलसे ॿुधण जो पोइ मलाइका ईंदा उन्हनि जो इंतज़ार कंदो वरी अल्हम्दुलिल्लाह रूहानी बुजुर्ग चवंदा दस्तगीर असां बि पंथ में आहियूं थोरी तकरीर रोक त असां बि पहुचूं ऐं तुंहिंजो फैज़ हासिल कयूं तकरीर ख़त्म थींदी तक़रीबन 70 जनाज़ा साफ़ी जलसे में जॾहिं पाण इश्क़ मुस्तफ़ा बयान कयो फटको हूंदो कुकड़नि में शीरूं कई वेंदियूं ईअं मुंहिंजा प्यारा आशिक फटकी फटकी पंहिंजूं जानूं ॾींदा हुआ बादशाह पीर जे जलसे प्यारा मुसलमान भाइरो अम्मा थी फरमाए अम्मा मुझो बादशाह मुझो पीर मुझो प्यारो फर्जंद हज़रत पीरान पीर दस्तगीर आयो कुछ ॾींहं लॻा 2 साल लॻा जॾहिं वॾो थियो मुंहिंजी हंज में वेठो हो हाणे मूंखे थो चवे अम्मा हिकिड़ी तमामु पुराणी ॻाल्हि आहे बयान आऊं थो कयां तस्दीक तूं कंदी पुराणी ॻाल्हि कहिड़ी थो करे जी पुट ॿुधा अम्मा हिकु दफ़ो पंहिंजे सैयदर में सादादर में शादी पंहिंजा क़रीब रिश्तेदार हा पर अम्मा ये ॻाल्हि तॾहिं जी आहे जॾहिं आऊं आलम अरवाह में वेठो हुअसि वलियन खे सबक़ में पढ़ायो जी
जी पुटा अॻिते अम्मा पो सैयद घराने में शादी मुझे नाने अब्दुल्ला सोमई रहमतुल्लाह अलैह अमा के चयो सब तैयार छो हलंदासीं शादी में मिटन जी शादी आ असालत खराब जो मसइलो सब हलो मुंह अर्ज कयो बाबा मां कान हलंद छाजे ला इन उम्र ताईं न मुंहिंजी अखियुनि ख़ैर ॾिठो आहे न ख़ैर मूंखे ॾिठो आहे न मुंहिंजे कननि ते ख़ैर जो आवाज़ पियो आहे न मुंहिंजो आवाज़ के ख़ैर ॿुधो आहे हिननि पेरनि सां मां ॿाहिरि कान निकिती आहियां मुंहिंजे पर्दे जो मसइलो आहे शादी में भली माइटनि जी शादी में पर कई क़िस्मनि जा माण्हू ईंदा मां नथी हलां मुझे ला खड़ी बच गिरा खड़ी हो पर हला हला कड़ी जी गाला इन दस्तगीर जी अम्मा जी शादी कर थी चवे तो अम्मा पो तू घर में अकेली हुया घर भाती सब शादी में आया एकड़े चोर के खबर पई त अब्दुल्ला सोमई जो घर खाली आ सब शादी में वयान अज वजा मोकियो आ वनी मां चोरी कया तो वो चोर हलो दीवार पे चढ़ियो मां उन वक्त आलम अरवा में वलियन के सबक पे पढ़ाया अचानक मुझी पंहिंजे घर दे निगाह थी ॾिसां त चोर पियो चढ़े सोच वध अम्मा जी ॻाल्हि जे लाइ शादी छॾी कान वई वो पर्दे जे करे वरी चोर मथे चढ़ियो त या अम्मा ॾिसंदी या चोर जी नज़र अम्मा ते पवंदी वो अम्मा कीअं चवंदी त हिननि कननि साम्हूं ख़ैर जो आवाज़ कोन ॿुधो आहे हिननि अखियुनि साम्हूं करे ख़ैर माण्हू कोन ॾिठो आहे ओ मुंहिंजी मां ओ हिकिड़ो शींहुं घर में आयो तोखे यादि हूंदो उन शींहुं चंबो हणी उन चोर खे भॼायो असल ॻाल्हि हीअ हुई इहो शींहुं कोन हो मां अल्लाह खां इजाज़त वरिती त मौला इजाज़त ॾे मुंहिंजी अम्मा जे पर्दे जो मसइलो आहे और रब इजाज़त ॾिनी मां शींहुं जी सूरत इख्तियार करे पंहिंजे घर आयोसि मूं शींहुं खे चंबो हणी भॼायो अम्मा इहो शींहुं कोन हो तुंहिंजो पुटु सैयद अब्दुल कादिर जीलानी हुयो या पीरान दस्तगीर रोशन ज़मीर नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे दोस्तों या तुझो मुर्शिद मुझो मुर्शिद जंहिंजी यारी अदा आशिक़ अदा सवार गॾिजी अल्लाह कंदो कामिल पीर मिलियो आहे हिते बि हामी आहे क़ब्र में बि हामी आहे हशर में अल्लाह सी दर्जातनि खे अञा बुलंद बाला आख़िरी वक़्त आहे दोस्तो क़ब्र जी यादि आख़िरत जी यादि वॾा ॿार न विहारियो वॾियूं नियाणियूं न विहारियो नियाणियूं बालक थियनि त पोइ कती जो बीसी जो फिलाने जो ॿारो थिए पोइ उथारी न इस्लाम इन्हनि शयुनि खे नथो मिले इस्लाम में गम सिर्फ 3 ॾींहं पोइ तॾो ॾियणो तॾहिं जी बि इजाज़त न आहे गम मल्हायो पंहिंजे जो 3 ॾींहं असां 12 महीना ताईं शादी इस्लाम में हुकम हराम बीसी खुले पोइ न न्याणी जवान थी माइटनि ते हक़ आहे रिश्तो तयार आहे मजबूरी का खैर शरई मजबूरी कान्हे त पोइ फौरन भली पार्टी हलंदी रते ख़ुशी करे बस पंजा देगो लाइ माण्हू ख़ुशि कंदे पर अल्लाह या अल्लाह जो रसूल हिन ॻाल्हि ते ख़ुशि थींदा हिन ॻाल्हि में ईअं न वरी माण्हू जो लॻा हाणे पुटु 35 साल जो थियो आहे इहो बि हराम पुटु बि जवान थिए फौरन माइटनि खे फिक्र हुअणु खपे उन खां पोइ जेकॾहिं को गुनाह कयो त उन जा ज़िम्मेदार माउ पीउ शादी खां पोइ हू ज़िम्मेदार पोइ हुनजी मर्ज़ी अल्लाह वटि ज़िम्मेदार हूंदा शादी खां पहिरीं अगर माइटनि सुस्ती कई रिश्ते में शरई उज़र बि कोन्हे उन में का ग़लती कई त उन में ॾोह में माइटनि पंहिंजूं नियाणियूं उथारियो ऐं मुंहिंजा प्यारा निमाज़ पढ़ो अल्लाह खे यादि कयो क़ब्र खे यादि कयो बेटा साहब जो फरमाए सतियन सूर कराया जागनवानी सतियन सूर कराया
सुतियन सूर पिराया अल्लाह तुम सजन बजाया जागलू मोरी सुतियन सूर पिराया है जागलू मोरी सुतियन सूर पिराया सुतियन सूर पिराया अल्लाह तुम सजन बजाया जागनू मानी सुतियन सूर पिराया हिकड़ी फरमाइश हाय दर्द दोस्त दर्जे आस पास जे जियर जान बना मिली अच जाए कबर जे आस पास लाश मुहिंजो कज दफन लाश मुहिंजो कज दफन दोस्त पंहिंजे दर अॻियां दोस्त पंहिंजे दर अॻियां ही जनाज़ो जानी रहे तुंहिंजी नज़र जे आस पास है दर्द मादाम कयमा अल्लाह दोस्त दर्द जित हलंदो भुल हशर जो मुश्किल सदे मीज़ान में जित हलंदो भुल हशर जो मुश्किल सदे मीज़ान में उत पुल उकारे पार कजां अच जाए हशर जे आस पास हाय ज़ईफ़ हिन ज़ैनल सदी कज ज़मानत मुश्किल सदे मैदान में ज़ईफ़ हिन ज़ैनल सदी कज ज़मानत मुश्किल सदे मैदान में पुलकारे पार कजा अच जा कौसर जे आस हर हर किरण थरखते अम्मा हलीमा तेरे बाबू बकरी मचाई ओ साईं जा सुल्फ हवा से किरण चाहे तुम्हारी साईं खरण जा अम्मा हलीमा मदीने जे साईं क्या जिक्र हर हर किरण थरखते हर हर किरण रुखते ये जुल्फ तुई जठाया तकलीफ तू करी छो मिठा वेठा वेठी जो आया हर हर किरण था रुखते हर हर किरण था रुखते अस्वद चुमण वजन था मानू हजार खतरे अस्वद चुमण वजन था परमात महबूब तुझे परमात महबूब तुझे रुख के चुमण थी चाहिया हर हर किरण था रुखते हर हर किरण था रुखते ये जुल्फ तुई जठाया
वेठा मां वेठी जो आया हर हर किरण छा रुख ते